बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुम्मा बअद ज़ालिका नक़ूलु अल-क़ियासु अला नौअैन अहदुहुमा अन यकूनल हुक्मुल मुअद्दा मिन नौइल हुक्मि साबित फिल अस्ल वस्सानी अन यकून मिन जिन्सिही मिसालुल इत्तिहाद फिन नौइ या मिसालुल इत्तिहाद फिन नौइ मा कुलना इन्ना सगरा इल्लतुन लिविलायतिल इनकाहि फी हक्किल गुलाम फयस्बुतु विलायतुल इनकाहि फी हक्किल जारियति लिवजूदिल इल्लति फीहा व बिही यस्बुतुल हुक्मु फिस सय्यिबिस सगीरति। असां पुठियां पढ़ी आयासीं उहा इल्लत जेका किताबुल्लाह मां मालूम थिए, उहा इल्लत जेका सुन्नत रसूल मां मालूम थी, ऐं उहा इल्लत जेका इजमा मां मालूम थी। उन सभिनी जा मिसाल असां ऐं उनखे तफ़सीली बहस असां पुठियां पढ़ी आयासीं। हाणे मुसनिफ़ इहा ॻाल्हि ॿुधाईंदो त उहा इल्लत जेका इज्तिहाद ऐं इस्तंबात मां मालूम थिए थी, यानी बज़रिए क़ियास मालूम थिए थी, उन जो बहस शुरू कंदो। लेकिन उन जे बहस खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं अहम आहिनि जेके असां सम्झंदासीं त पोइ इहो बहस असां सम्झी सघंदासीं। सो उन बहस खे सम्झण खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं जेके मुफ़ीद आहिनि उहे मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे अॼोके सबक़ में। तव्हां त असां बाद में जॾहिं पढ़ूं उहा इल्लत जेका इज्तिहाद ऐं इस्तंबात मां मुस्तंबित थिए थी, निकिरे थी, त पोइ असांखे सही तरह उहो बहस सम्झ में अचे। उन जे लाइ बतौर मुफ़ीद अॼोको सबक़ मुसनिफ़ ज़िक्र कयो आहे। मुसनिफ़ फरमाए थो त क़ियास जा ॿ क़िस्म आहिनि। घणा? ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो इहो आहे त अन यकूनल हुक्म मुअद्दा मिन नौइल हुक्मि साबित फिल अस्ल। क़ियास जो पहिरियों हुकुम इहो आहे, हिकु हुकुम इहो क़ियास जो हिकु क़िस्म इहो आहे त हुकुम जेको असुल खां फ़र्अ जे तरफ़ मुतअद्दी थिए थो, अहिड़ो हुकुम जेको असुल खां फ़र्अ जे तरफ़ मुतअद्दी थिए थो, उहो हुकुम असुल में बि साबित हुजे, बेऐन ई उहो ई हुकुम फ़र्अ में बि साबित थिए, यानी कि उन ॿिन्ही जो नौ हिकु हुजे, इत्तिहाद नौ, ॿई हिक ई नौ जा हुकुम हुजनि। उहो हुकुम जेको असुल में साबित थिए थो ऐं उहो हुकुम जेको असुल वारो हुकुम फ़र्अ जे तरफ़ मुतअद्दी थिए थो, उहे ॿई हुकुम हिक ई नौ जा हुजनि। ॿियो वरी त असुल खां जंहिं हुकुम खे फ़र्अ जे तरफ़ मुतअद्दी कयो थो वञे, उहे ॿई हिक ई नौ जा न हुजनि। नौ में त इख़्तिलाफ़ हुजे पर जिन्स में इत्तिहाद हुजे, ॿई जिन्स हिक जा हुजनि। सम्झ में आयो? इनखे सुञाणण जो हिकिड़ो ॿियो बि आसान तरीक़ो हाशिए में ज़िक्र थियल आहे। उहो इहो आहे त जेको पहिरियों जेको असां तारीफ़ पढ़ी थी पहिरें क़िस्म जी, त असुल जो हुकुम जॾहिं फ़र्अ जे तरफ़ मुतअद्दी कयो थो वञे त उन में इत्तिहाद नौ हुजे, यानी ॿई हिक ई नौ मजे, ॿई मुतफ़िक़ हुजनि, ॿिन्ही में नौ हिकु हुजनि, इत्तिहाद फिन नौ हुजनि। उनखे सुञाणप जो इहो तरीक़ो आहे त उन में मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि साॻियो ई हूंदो, बेऐन ई। ऐं ॿिए क़िस्म में मुज़ाफ़ त साॻियो हूंदो त मुज़ाफ़ इलैहि वरी मुख़्तलिफ़ हूंदो। जॾहिं असां मिसाल पढ़ंदासीं त इहा ॻाल्हि ज़्यादा वाज़िह थी वेंदी। पहिरियों जेको असां क़िस्म पढ़ियोसीं क़ियास जो, त असुल खां जेको फ़र्अ जे तरफ़ हुकुम मुतअद्दी कयो वञे थो, उन में इत्तिहाद नौ हुजे, यानी ॿई नौ में हिकु हुजनि। इन जो मिसाल आहे त नंढड़ी जेका इहो पुठिएं सबक़ में पढ़ियासीं, अगरि को सगीर छोकिरो आहे, ॿार आहे, उनजी विलायत जो हक़ पीउ खे हासिल आहे, छो त हू नंढड़ो आहे, पोइ उनखे उहो तसरुफ़ नथो करे सघे, न तसरुफ़ नफ़्स करण जो उहो अहल आहे, न तसरुफ़ फिल माल करण जो उहो अहल आहे। सो उनजे करे विलायत जो हक़ कंहिंखे ॾिनो थो वञे? पीउ खे।
हाणे इहो थियो असुल। छोकिरे में पुट जी विलायत जो हक़ ॾिनो थो वञे पीउ खे। इल्लत कहिड़ी आहे? सिगिर वारी। हुकुम कहिड़ो मिलियो? विलायतुल विलायतुल अब जो। ठीकु आहे, हुकुम कहिड़ो मिलियो? विलायतुल इनका या विलायतुल पीउ जी विलायत जो, विलायतुल इनका जो, निकाह करण जी विलायत जो। ऐं इहो ई हुकुम वरी असां फरा जे तरफ़ मुतादी कयोसीं, यानी छोकिरीअ जे तरफ़ इन हुकुम खे असां धीउ जे तरफ़ असां मुतादी कयोसीं। त नंढड़ी छोकिरी आहे, कंहिंजी धीउ आहे, उन में बि इल्लत इहा ई मिली, नंढे हुजण वारी। हाणे हुकुम इन में लॻाईंदासीं पीउ जी विलायत जो, विलायतुल इनका, निकाह करण वारी विलायत। पीउ खे इहो हक़ हासिल आहे त पंहिंजी नंढड़ी धीउ जो बि उहो निकाह कराए सघे थो। असुल हुयो पुट, फरा आहे धीउ। असुल में इल्लत हुई सिगिर वारी, फरा में इल्लत आहे साॻी मिली सिगिर वारी। त बेअन ही उहो ई हुकुम जेको असुल में पुट जी विलायतुल इनकाह वारो हुकुम पीउ जे लाइ साबित हुयो, त विलायतुल इनकाह वारो हुकुम धीउ जे लाइ बि साबित थींदो। हाणे इन मंझि सुञाणप जो तरीक़ो जीअं ॿुधायोमांव त इन में मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि हिकु हूंदो। हुकुम में हुकुम विलायतुल इनकाह, विलायत मुज़ाफ़, इनकाह मुज़ाफ़ इलैहि। इहो हुयो पुट में। ऐं धीउ में बि पीउ जे लाइ हुकुम छा आहे? विलायतुल इनकाह, विलायत मुज़ाफ़, इनकाह मुज़ाफ़ इलैहि। साॻियो ई मुज़ाफ़ बि ॿिन्ही में थियो, साॻियो ई मुज़ाफ़ इलैहि बि ॿिन्ही में थियो। त हाणे इहो साॻियो ई असुल वारो हुकुम फरा जे तरफ़ मुतादी थियो आहे ऐं हिकु ई नौ खां ॿई आहिनि। सम्झ में आयो? ॿियो मिसाल, असां पढ़ी आयासीं त तवाफ़ बार बार अचण जे करे इन सां हर्ज थिए थो। पोइ इन हर्ज जे करे हुज़ूर अलैहिस्सलाम ॿिलीअ जी ओभर खे पाक करार ॾिनो। ठीकु आहे, इल्लत कहिड़ी? तवाफ़। हुकुम कहिड़ो लॻो? सुकूत निजासत, निजासत जो ख़तम थी वञणु। हाणे उन जे मथां फरा ते फरा खे क़यास कयो, यानी फरा उन मंझां थियो जेकी घर में ॿिया जानवर रहनि था, जीअं मिसाल नांग आहे या कूओ आहे, त उन्हनि मंझि बि इहा ई इल्लत मिली। कहिड़ी? तवाफ़ वारी, बार बार घर में रहण वारी। त हाणे हुकुम बि इन्हनि ते साॻियो ई लॻायो वियो, सुकूत निजासत वारो। त ॿिलीअ मंझि बि इल्लत हुई मिली तवाफ़ वारी, इन हर्ज जे करे उन में सुकूत निजासत जो हुकुम लॻायो वियो। उहा साॻी इल्लत वरी घर में ॿियनि रहंदड़ जानवरनि में मिली, त उन्हनि मंझि बि साॻियो ई हुकुम सुकूत निजासत जो लॻायो वियो। ॿिन्ही में मुज़ाफ़ सुकूत आहे, उते बि सुकूत निजासत मुज़ाफ़ इलैहि। त ॿई हिकु नौ खां हुकुम आहिनि। इल्लत ॿिन्ही मंझि असुल में फरा जे तरफ़ उहा ई मिले थी, त असुल वारो हुकुम साॻियो ई बेअनी फरा जे तरफ़ मुतादी कयो वेंदो। इहे ॿई इत्तिहादुन नौ आहिनि, नौ में ॿई शरीक आहिनि। अहिड़े तरीक़े सां अगरि जेकॾहिं को नंढड़ो ॿारु आहे ऐं उहो बालिग़ थी वियो आहे, त हाणे पीउ जी विलायत ज़ाइल थी वेंदी। अकुल सां जॾहिं बालिग़ थियो आहे त हाणे पीउ जी विलायत ज़ाइल थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां अगरि छोकिरी यानी धीउ उहा बि अकुल सां बालिग़ थी आहे, त उन पीउ जी विलायत इते बि ज़ाइल थी वेंदी। असुल हुयो पुट, फरा आहे धीउ। असुल मंझि जेका इल्लत आहे पीउ जी विलायत जे ज़ाइल हुजण जी, पीउ जी विलायत जो ज़ाइल थियणु, इहो आहे हुकुम। इल्लत कहिड़ी आहे? अकुल सां बालिग़ थियणु। उहा जॾहिं असुल में यानी पुट में मिले थी, त उहो ई हुकुम फरा जे तरफ़ यानी धीउ जे तरफ़ लॻायो वेंदो। इल्लत कहिड़ी आहे? त अकुल सां उहो बालिग़ थियो। असुल में जॾहिं इल्लत मिली, उहा इल्लत असांखे फरा में मिली, यानी धीउ बि अकुल सां बालिग़ थी। त असुल में हुकुम कहिड़ो लॻायोसीं? ज़वाले विलायत अब जो। फरा में बि हुकुम लॻंदो ज़वाले विलायत अब जो। हुकुम बि साॻियो ई असुल खां फरा जे तरफ़ आयो, इल्लत बि साॻी ई मिली। इहे ॿई इत्तिहादुन नौ हूंदा, यानी इन्हनि जो नौ हिकु ई हूंदो हुकुम जो, पर महल अलॻि अलॻि हूंदो।
यानी हुकुम जेको जारी थिए थो, जारी थियण जो महल अलॻि अलॻि हूंदो। असुल में महल आहे पुट, फरा में महल आहे धीउ। लेकिन नओ हुकुम जो साॻियो ई आहे, हुते बि सुकूत निजासत आहे त हुते बि सुकूत निजासत आहे, हुते बि ज़वाल विलायत अब आहे त हुते बि ज़वाल विलायत अब आहे। समझ में आयो? ये तर्जुमो कयो। तुम बाद ज़ालिका, पोइ इन्हीअ जे नक़ूल असां चऊं था त अल क़ियास अला नौअइन, क़ियास ॿिनि क़िस्मनि ते आहे। अहदुहुमा, उन ॿिनि क़िस्मनि जा हिकिड़ो क़िस्म अन यकूनल हुक्म, ही त हुजे उहो हुक्म मुअद्दा मुतअद्दी थियल, मिन नौइल हुक्म, मिन नौइल हुक्म साबित, उन नौ खां हुकुम जेको हुकुम साबित थींदड़ आहे फिल असल, असुल में। तारीफ़ समझ में आई? यानी कि पहिरों क़िस्म क़ियास जो इहो आहे त असुल खां फरअ जे तरफ़ जेको हुकुम मुतअद्दी कयो थो वञे, उहो ई हुकुम हुजे फरअ में जेको मुतअद्दी कयो थो वञे न, फरअ में जेको हुकुम मुतअद्दी कयो थो वञे, यानी फरअ वारो उहो ई हुकुम हुजे जेको असुल में हुकुम साबित थियल आहे। जीअं असां असुल में हुकुम साबित थियो सुकूत निजासत जो, फरअ में सुकूत निजासत वारो हुकुम मुतअद्दी कयो वियो। असुल में हुकुम साबित थियो ज़वाल विलायत अब जो, फरअ में बि ज़वाल विलायत अब वारो हुकुम, मुज़ाफ बि साॻियो इन्हनि में, मुज़ाफ इलैहि बि उहो ई हुकुम मुतअद्दी कयो वियो असुल खां फरअ जे तरफ़। वसानी, ऐं ॿियो क़िस्म अन यकून मिन जिन्सिही, ही त हुजे उन जी जिन्स खां, यानी कि असुल खां हुकुम जेको आहे फरअ जे तरफ़ मुतअद्दी कयो थो वञे, फरअ असुल में जेको हुकुम साबित थिए थो जेको फरअ जे तरफ़ मुतअद्दी कयो थो वञे, उन्हनि जो नओ हिकु न हुजे पर जिन्स उन्हनि जी हिकु हुजे। उन जा मिसाल अॻिते पढ़ंदो, पोइ इहा ॻाल्हि बि वाज़े थी वेंदी। ऐं ॿियो ही जेको क़िस्म आहे उन में मुज़ाफ साॻियो हूंदो त मुज़ाफ इलैहि उन्हनि जो तब्दील हूंदो आहे। ऐं असुल पहिरें हुकुम में मुज़ाफ बि साॻियो आहे, मुज़ाफ इलैहि बि बेअन ही उहो ई हुकुम असुल खां फरअ जे तरफ़ मुतअद्दी थिए थो, छो त उन्हनि जो नओ ई हिकु आहे, इल्लत साॻी मिले थी त बेअन ही उहो ई हुकुम लॻायो थो। मिसाल इत्तिहाद फिन नौ, मिसाल मुत्तहिद हुजण नौ में। मा कुलना, उहो जो चयोसीं असां त इन सिगर, बेशक सगीर हुजण, इल्लतुन, इहा इल्लत आहे छाजी, लिविलायतिल इनकाह, निकाह जे वाली थियण जे वास्ते। विलायतुल इनकाह इहो हुकुम आहे। अगर पुट नंढो आहे, सगीर आहे, नाबालिग आहे त पीउ खे विलायत इनकाह हासिल आहे। विलायत इनकाह इहो हुकुम थियो असुल में, ठीकु आहे। वबिही, ऐं इन, हा, लिविलायतुल इनकाह फी हक़िल गुलाम, निकाह जी विलायत छोकिरे जे हक़ में, गुलाम पुट खे बि चइबो आहे, छोकिरे खे बि चइबो आहे। जेको गुलाम चइबो आहे अहिड़े नंढड़े ॿार खे जेको नाबालिग हुजे। फयस्बुतु, पोइ साबित थींदी विलायतुल इनकाह, निकाह जी विलायत फी हक़िल जारियत, छोकिरीअ जे हक़ में, ठीकु आहे। त पुट जे हक़ में साबित थिए थी, इहो असुल आहे। छोकिरी जे हक़ में फरअ आहे। पुट में बि इल्लत साॻी सिगर वारी आहे, छोकिरीअ धीउ में बि इल्लत साॻी ई, हुकुम पुट में बि साॻियो ई आहे। विलायतुल इनकाह, पुट जेकॾहिं सगीर आहे त पीउ खे हासिल आहे छा, विलायत निकाह करण जो हक़, निकाह करण जी विलायत। धीउ में बि साॻियो ई हुकुम मुतअद्दी थियो, विलायतुल इनकाह वारो। विलायत ॿिन्ही में आहे, मुज़ाफ, विलायत इनकाह मुज़ाफ इलैहि। तो साबित हो विलायतुल इनकाह फी हक़िल जारियत, छोकिरीअ जे हक़ में, लिवुजूदिल इल्लत, इल्लत जे मिलण जे करे उन्हीअ में। वबिही, ऐं इन सां ई साबित थिए थो हुकुम सय्यबा सगीरा में। सय्यबा सगीरा जेका आहे उहा बि नंढड़ी औरत आहे, छोकिरी आहे, त उन में बि साॻियो ई पीउ खे हक़ साबित थींदो। जीअं
वकज़ालिका ऐं अहिड़ी तरह कुलना असां चोसीं त अतवाफ़ बार बार चक्कर लॻाइणु। तवाफ़ इहो इल्लत आहे सुकूत निजासत जे ख़त्म थियण जी। सुकूत निजासत सूअर ओबर जी निजासत जे ख़त्म थियण जी। तवाफ़ इहो इल्लत आहे शामे फी सूअर हिरत ॿिलीअ जी ओबर में। फयतअद्दल हुकुम पोइ इहो हुकुम मुतअदी थींदो इला सूअर सवाकिनिल बुयूत उन्हनि ओबरनि जे तरफ़ जेकी जानवर सवाकिनिल बुयूत घरनि में रहंदड़ आहिनि। मिसाल जीअं कूओ, नांग वग़ैरह वग़ैरह। छाजे करे? लिवजूदिल इल्लत जे मिलण जे करे। इल्लत ॿिलीअ में मिली। इल्लत कहिड़ी हुई? तवाफ़ वारी। उहा ई इल्लत ॿिया जेकी घरनि में रहंदा जानवर उन्हनि में मिले थी। त हाणे साॻियो ई हुकुम असुल वारो फर जे तरफ़ मुतादी थी कयो वेंदो। त असुल में हुकुम कहिड़ो हुयो? सुकूत निजासत जो। ॿिलीअ जी ओबर मञा निजासत साकित थी वञे त फर जे तरफ़ इहो ई हुकुम जारी कयो वेंदो। उन्हनि मंझि बि ओबर जी निजासत साकित थी वेंदी। छाजे करे? जो इन्हनि ॿिन्ही जो नौ हिकु ई आहे त उन जे करे बेआइन ई उहो ई हुकुम उन जे तरफ़ मुतादी कयो वेंदो। बुलूग जो अतफ आहे सिगर ते। पुठियां पढ़ियासीं न इन सिगर इहो मनसूब आहे त बुलूग खे बि असां मनसूब पढ़ंदासीं। बुलूगल गुलाम ऐं बालिग थियणु छोकिरे जो पुट जो अन अकुलिन अन बेमाना मअजे अकुल सां गॾु इल्लतुन इहा बि इल्लत आहे ज़वाल विलायतल इनकाह निकाह जे विलायत जे ख़त्म थियण जो। अगरि जेकॾहिं पुट बालिग थी वियो अकुल सां त हाणे पीउ जी विलायत इनकाह ज़ाइल थी वई, ख़त्म थी वई। इल्लत कहिड़ी आहे? त पुट अकुल सां बालिग थी वियो आहे। फयज़ूल पोइ इहो साॻियो ई हुकुम फराइ जे तरफ़ मुतादी थींदो। पोइ कीअं? फयज़ूल पोइ ख़त्म थी वेंदी विलायत निकाह जी अन जारियतिन छोकिरीअ खां बि। ठीकु आहे, सम्झी वियो त असुल खां फराइ जे तरफ़ हुकुम मुतादी कीअं थो थिए। इतिहाद फिन नौ कीअं आहे? मुज़ाफ़ इलैहि सम्झ में अची वियो सभु इहे शइ? बिहुक्म हाज़िहिल इल्लत हिन इल्लत जे हुकुम सां। असां पढ़ियासीं न त क़ियास जा ॿ क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म कहिड़ो? असुल खां फराइ जे तरफ़ हुकुम मुतादी कयो वञे त जेको हुकुम असुल में साबित थींदड़ आहे बेआइन ई उहो हुकुम फराइ में साबित थिए। वरी यानी उन ॿिन्ही जो नौ हिकु ई हुजे। इतिहाद फिन नौ हुजनि, उहे ॿई नौ में शरीक हुजनि। ॿियो क़िस्म हाणे वरी क़ियास जो हितां खां मुसनफ़ ॿुधाए रहियो आहे। ॿियो क़िस्म कहिड़ो हुयो? ॿियो क़िस्म आहे इतिहाद फिल जिन्स यानी उहे ॿई यानी उहो हुकुम जेको असुल में साबित थींदड़ आहे उनखे जॾहिं फराइ जे तरफ़ मुतादी कयो थो वञे त उहे ॿई उन्हनि ॿिन्ही जो नौ हिकु न हुजे पर जिन्स हिकु हुजे। नौ में उहे शरीक न हुजनि पर जिन्स में उहे ॿई शरीक हुजनि। यानी उहो हुकुम जेको असुल में साबित थींदड़ आहे उनखे जॾहिं फराइ जे तरफ़ मुतादी कयो थो वञे त उन्हनि ॿिन्ही जो नौ हिकु न हुजे पर जिन्स हिकु ई हुजे। उनजा मिसाल मा युकाल कसरतु तवाफ इल्लतुन सुकूत हर्जिल इस्तिज़ान फी हक़ मा मलकत अयमानुना फयस्कुतु हर्जु निजासत सुवर बिहाज़िल इल्लत फइन हाज़ल हर्ज मिन जिन्स ज़ालिकल हर्ज ला मिन नौइही। तवज्जो इन जो मिसाल इहो आहे कसरत तवाफ बार बार घर में अचण जे करे शरीयत नंढड़े ॿार खां बानीअ खां ऐं बाननि खां इजाज़त वठण वारो हुकुम खे साकित करे छॾियो। छाजे करे? बार बार अचण हर्ज हुयो हिन में सो उन जे करे उनखे इजाज़त ॾिनी वई त तव्हां हाणे भली बग़ैर इजाज़त जे अची सघो था। नंढड़ा ॿार बाना ऐं बानियूं इहा इल्लत मिली हर्ज वारी बार बार अचण वारी।
त पोइ साकित छा कयो वियो उन में जे हर्ज इस्तीज़ान, छोकरनि खां बानियुनि खां ऐं बाननि खां, यानी ॿारनि खां बानियुनि खां ऐं बाननि खां छा साकित कयो वियो? हर्ज इस्तीज़ान, इजाज़त वठण वारे हर्ज खे साकित कयो वियो। त हाणे तव्हां बार बार इजाज़त न वठो। इहा ई इल्लत जॾहिं असांखे मिली ॿिलीअ में, त ॿिली घर में रहे थी, उहा खाधनि मंझि वात विझे थी, त ॿिलीअ में इहा ई इल्लत मिली हर्ज वारी, यानी कि जॾहिं बार बार खाधनि मंझि वात विझंदी, तवाफ़ वारी इहा इल्लत मिली ॿिलीअ में जे, त उते साकित छाखे कयो वियो? सुकूते निजासत खे। बाननि में साकित कयो वियो हुयो ऐं बानियुनि में ऐं नंढड़नि ॿारनि में सुकूते हर्ज इस्तीज़ान खे, ठीकु आहे, बानियुनि ऐं ॿारनि में साकित कयो वियो हर्ज इस्तीज़ान खे, इजाज़त वठण वारे हर्ज खे साकित कयो वियो। त हाणे तव्हांखे इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे। ऐं ॿिलीअ वारे मसइले में वरी निजासत खे साकित कयो वियो, हुन में हुयो हर्ज इस्तीज़ान, हिन में आहे हर्ज निजासत। हर्ज त ॿिन्ही में मुज़ाफ ॿई शरीक आहिनि, पर हुन में मुज़ाफ इलैहि इस्तीज़ान आहे बानियुनि वारे मसइलनि में, ऐं ॿिलीअ में मुज़ाफ इलैहि निजासत आहे। मुज़ाफ इलैहि तब्दील थियो न ॿिन्ही जो। बानियुनि में इजाज़त वठण खां माफ़ कयो वियो, ॿिलीअ वारे मसइले में ओभर उन जी खां माफ़ कयो वियो। इल्लत साॻी हुई, हुते बि तवाफ़ वारी, हुते बि तवाफ़ वारी, पर हुते हुकुम जेको साबित थियो उन जो जिन्स त हिकु ई आहे, पर नौ उन जो मुख़्तलिफ़ आहे। कीअं त हुते इजाज़त साबित थी आहे, हुते वरी निजासत साबित थी आहे, साकित थी आहे। सम्झ में आयो? त हाणे हर्ज इस्तीज़ान ऐं हर्ज निजासत, हर्ज त ॿिन्हिनि में साॻियो ई आहे, पर मुज़ाफ इलैहि ॿिन्हिनि जो, हुते मुज़ाफ इलैहि इस्तीज़ान आहे, हिते मुज़ाफ इलैहि निजासत आहे। बानियुनि वारे मसइले में इजाज़त खां माफ़ कयो वियो, बार बार इजाज़त घुरण खां। ॿिली वारे मसइले में निजासत खां माफ़ कयो वियो। इहो आहे क़ियास जो ॿियो क़िस्म, जंहिंमें नौ मुख़्तलिफ़ हुजे पर जिन्स हिकु ई हुजे। तर्जुमो मिसाल ऐं मिसाल इत्तिहाद फिल जिन्स, जिन्स में मुत्तहिद हुजण। मा युकाल, उहो जो चयो थो वञे कसरत तवाफ़, तवाफ़ जी कसरत, बार बार अचण, इहा इल्लत आहे सुकूत हर्जिल इस्तीज़ान। इहा इल्लत आहे त इस्तीज़ान, इजाज़त तलब करण जे हर्ज जे साकित हुजण जी। फी हक़ मा मलकत ऐमानुना, उन्हनि जे हक़ में जंहिंजा मालिक थिया असांजा सॼा हथ, यानी असांजी बानियूं। फयस्कुत, पोइ साकित थींदो हर्ज निजासत सूअर, ॿिलीअ जी ओभर जी निजासत जो, बिहाज़िहिल इल्लत, इन ई इल्लत सां। फ़इन, पोइ बेशक इहो जेको हर्ज आहे, मिन जिन्स ज़ालिकल हर्ज, इन ई हर्ज जी जिन्स सां आहे। ज़ालिक जो इशारो इस्तीज़ान जे तरफ़ आहे, ठीकु है। ला मिन नौइही, उन जी जिन्स खां त आहे, पर उन जे नौ खां नाहे। नौ खां कीअं नाहे? त हुते हर्ज इस्तीज़ान आहे, हिते हर्ज निजासत आहे, त ॿई हर्ज अलॻि अलॻि थिया न, त इन जो नौ हिकु ई न थियो, बाक़ी जिन्स हुते बि हर्ज आहे, हुते बि हर्ज ई आहे। वकज़ालिक सिगर इल्लतुन विलायतु तसर्रुफ लिल अब फिल माल, फयस्बुतु विलायतु तसर्रुफ फिन नफ्स बिहुक्म हाज़िहिल इल्लत। ॿियो मिसाल ॾिसो इन जो, नंढो हुजण, पुट जो या धीउ जो, असुल या फर जो नंढो हुजण, उन जे करे पीउ खे इजाज़त ॾिनी वई त उहो पंहिंजे पुट जे माल में तसरुफ़ करे सघे थो, छो त उहो नंढो आहे। हाणे उहो पंहिंजे माल खे सही इस्तेमालु न करे सघंदो, सो उन जे करे पीउ उन जो माल इस्तेमालु करे सघे थो, तसरुफ़ करे सघे थो उन में।
पंहिंजे पुट जे लाइ ख़र्च करे सघे थो। हाणे इहा ई इल्लत असांखे उन जे जान जे लाइ बि मिली, यानी जहिड़े तरीक़े सां उहो माल में तसरुफ़ नथो करे सघे, अहिड़े तरीक़े सां उहो पंहिंजी जान में बि तसरुफ़ नथो करे सघे। उन खे कहिड़ी ख़बर त मूंखे किथे निकाह करणु घुरिजे, किथे निकाह न करणु घुरिजे। सो उन जे करे विलायतुल फिन नफ्स जो बि हक़ ॾिनो वियो पीउ खे। इल्लत माल में कहिड़ी मिली? माल जो हक़ पीउ खे छो ॾिनो वियो? माल जे तसरुफ़ जो, छो त ॿारु नाबालिग आहे, नंढो आहे, सिगर वारी इलायत। ऐं जान में तसरुफ़ जो हक़ बि पीउ खे छो ॾिनो वियो? सिगर वारी इल्लत जे करे। त इल्लत ॿिन्हिनि मंझि साॻी थी, पर हुकुम जेको आहे सो उन मंझि इत्तिहाद नौ नाहे। इत्तिहाद जिन्स त आहे पर इत्तिहाद नौ नाहे। कीअं त माल मंझि हुते तसरुफ़ ॾिनो वियो हुयो तसरुफ़ फिल माल जो, ठीकु आहे। ऐं वरी निकाह में हक़ ॾिनो वियो तसरुफ़ फिल नफ्स में हक़ ॾिनो वियो निकाह कराइण जो। हुते ॾिनो वियो माल में तसरुफ़ जो हक़ ऐं हुते ॾिनो वियो निकाह कराइण जो हक़। त माल ऐं निकाह त ॿई अलॻि थिया न। माल अलॻि शइ आहे, निकाह अलॻि शइ आहे। त इल्लत साॻी मिली पर इन जो मुज़ाफ़ इलैहि तब्दील आहे। वकज़ालिक ऐं अहिड़ी तरह सिगर नंढो हुजणु इहा इल्लत आहे विलायत तसरुफ़ लिल अब, वारिस हुजणु तसरुफ़ जो पीउ जे वास्ते। यानी जॾहिं ॿारु नंढो आहे त पीउ खे इहा विलायत तसरुफ़ हासिल आहे फिल माल, माल में। पोइ साबित थी विलायत तसरुफ़ फिल नफ्स, नफ्स में भी पीउ खे विलायत तसरुफ़ फिल माल हासिल थियो। ॿार जे सगीर हुजण जी इल्लत जे करे त विलायत तसरुफ़ फिल नफ्स भी पीउ खे हासिल थियो। इन साॻी इन वस्फ़ हुजण जे करे, इल्लत हुजण जे करे। बेहुकुम हाज़िहि इल्लत, इन इल्लत जे हुकुम सां। इहो सम्झ में आयो? वअन बुलूग जारियत अन अकुल इल्लत ज़वाल विलायत अब फिल माल फयज़ूल विलायतु फी हक़ नफ्स बिहाज़िहि इल्लत। अहिड़े तरीक़े सां अगरि जेकॾहिं पुटु बालिग थी वियो आहे त हाणे पीउ खां मिल्कियत जे तसरुफ़ जो हक़ ज़ाइल थी वियो। अहिड़े तरीक़े सां ई अगरि जेकॾहिं ॿारु बालिग थी वियो आहे त पीउ खां उन जी जान मंझि विलायत जे तसरुफ़ जो हक़ बि ज़ाइल थी वियो। यानी उनजो निकाह बि कराए हाणे उहो नथो सघे। हाणे उहो पंहिंजी मर्ज़ी सां जिते निकाह करणु चाहे हुते करे सघे थो। त हिते बि मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि तब्दील थियो। हुते आहे विलायत ज़वाल विलायत फिल माल, हुते आहे ज़वाल विलायत फिल नफ्स, ठीकु आहे। हुते माल आहे, हुते नफ्स आहे, पर हुकुम साॻियो ई मुतादी कयो वियो आहे। पर मुज़ाफ़ इलैहि यानी उन्हनि जो नौ अलॻि अलॻि आहे, जिन्स इन्हनि में साॻी ई आहे। मुज़ाफ़ साॻियो ई आहे पर मुज़ाफ़ इलैहि तब्दील आहे। हुते मुज़ाफ़ इलैहि माल आहे, हिते मुज़ाफ़ इलैहि नफ्स आहे, जान आहे। वअन बुलूग जारियत ऐं बेशक बालिग थियणु बानीअ जो अन अकुलिन, अकुल सां गॾु इल्लतुन, इहा इल्लत आहे। छाजी? ज़वाल विलायत अब, पीउ जी विलायत जे ख़तम थियण जी। फिल माल, माल में। ज़वाल विलायत अब फिल माल फयज़ूल, पोइ ख़तम थी वेंदी उन जी विलायत फी हक़िन नफ्स, जान जे हक़ में भी। हिते नफ्स मुज़ाफ़ इलैहि नफ्स आहे, हुते मुज़ाफ़ इलैहि माल आहे। मुज़ाफ़ इलैहि तब्दील थियो न, बाक़ी मुज़ाफ़ साॻियो ई रहियो। बिहाज़िहिल इल्लत, इन इल्लत जे करे। कहिड़ी इल्लत? त हाणे उहो अकुल सां बालिग थी वियो आहे। सुम्म ला बुद्द फी हाज़िन नौ मिनल क़ियास मिन तजनीसिल इल्लत। चवे थो हीउ जेको ॿियो क़िस्म आहे न क़ियास जो, जंहिं मंझि नौ साॻियो न हूंदो आहे पर जिन्स साॻी
हूंदी आहे। चए थो इन जे लाइ ज़रूरी आहे हिन नओ में क़यास जो जेका मिन तजनीसिल इल्लत जे हम जिन्स हुजणु, इल्लत जी जिन्स साॻी हुजे। बे अन तक़ूल ही जो तूं चई सघीं त इन्नमा यसबुतु विलायतुल अब फी माल सगीरते लिअन्नहा आजिज़तुन अन तसर्रुफ बिनफ़्सिहा फअस्बत अश-शरअु विलायतुल अब कै ला यतअत्तलु मसालिहहा मुतअल्लिक़तुन बिज़ालिक। यानी कि उहा जेका जिन्स आहे, जिन्स जी जेका इल्लत आहे उहा आम हुजे, जेका असुल सां गॾु फ़राअ जे बि शामिल थींदड़ हुजे। छो त नओ त हूअं ई मुख़्तलिफ़ आहे न, त जिन्स जेका आहे उहा आम हुजे, त यानी असुल में बि उहा शामिल थिए त फ़राअ में बि उहा शामिल थींदड़ हुजे। जेकॾहिं जिन्स आम न हुजे, असुल खां फ़राअ जी तरफ़ मुतअदी न थिए, पोइ त हुकुम ई न लॻंदो, छो त नओ त हूअं ई मुख़्तलिफ़ आहे। उन जे करे जिन्स उहा आम हुजे, यानी असुल में बि मिले त फ़राअ में बि मिले, त पोइ ई उन ॿिए क़िस्म वारे क़यास जो हुकुम जारी कयो वेंदो। ही जो तूं चवंदे त जुज़ी में साबित थिए थी विलायतुल अब, पीउ जी विलायत फी माल सगीरत, नंढड़ी छोकिरीअ जे माल में, छो जो उहा आजिज़ा आहे अन तसर्रुफ बिनफ़्सिहा, पंहिंजे नफ़्स में तसर्रुफ करण सां। उन जे करे त पोइ विलायत फी नफ़्स बि पीउ खे हासिल थिए थी। पोइ साबित कयो शरीयत विलायतुल अब, पीउ जी विलायत खे तां त कै ला यतअत्तल, तां त न मुअत्तल थी वञनि, न ख़तम थी वञनि मसलिहतूं जेके उन सां मुतअल्लिक़ आहिनि इन्हीअ जे करे, यानी नंढड़ीअ जे माल जे करे जेके मसलिहतूं मुतअल्लिक़ आहिनि, उनजो माल केरु फबाए न वञे, खाई न वञे, उन जे करे पीउ खे विलायत जो हक़ ॾिनो वियो। उन नफ़्स में बि विलायत जो हक़ ॾिनो वियो, तां त उहा कंहिं ग़लति जॻह ते वञी न फासी वञे। फ़क़त अजज़त, बेशक आजिज़ आहे केर, उहा सगीरा नंढड़ी छोकिरी, अन तसर्रुफ़ी नफ़्सिहा, पंहिंजे नफ़्स में तसर्रुफ़ करण में। पोइ वाजिब फवजबल कौल बिविलायतुल अब, पोइ वाजिब थी इहा ॻाल्हि त बिविलायतुल अब अलैहा, पीउ जे विलायत उन अलैहा, उन नंढड़ीअ जे मथां, उन धीउ जे मथां। व अला हाज़ा नज़ाइरुहु, ऐं इन ते केतिरो ई नज़ाइरु, केतिरा ई क़िस्म जा मिसाल आहिनि। व हुक्मुल क़ियास अव्वल, हितां खां ॿुधाई न क़ियास जा ॿ क़िस्म आहिनि जेके मिसाल पढ़ी आयो, हितां उन ॿिन्ही जो हुकुम ॿुधाए रहियो आहे। पहिरें क़िस्म जो हुकुम छा आहे क़ियास जो, ऐं ॿिए क़िस्म जे क़ियास जो हुकुम छा आहे। व हुक्मुल क़ियासिल अव्वल अल्ला युब्तिल बिल फ़र्क़, पहिरियों क़िस्म जेको आहे क़ियास जो, पहिरियों क़िस्म कहिड़ो हुयो त असुल खां फ़राअ जे तरफ़ जेको हुकुम मुतादी थिए थो उन में इत्तिहाद न हुजे, यानी ॿिन्ही में नओ हिकु ई हुजे, ॿई नओ में शरीक हुजनि। इहो हुयो क़ियास जो पहिरियों क़िस्म, जंहिंजा असां मिसाल पढ़ी आयासीं। त अगरि इहो पहिरें क़िस्म वारो क़ियास हुजे त उन जो हुकुम इहो आहे त अल्ला युब्तिल बिल फ़र्क़, न बातिल थींदो आहे उहो क़ियास बिल फ़र्क़, यानी कि जुदाइगी बयान करण सां, फ़र्क़ बयान करण सां। छो जे करे लिअन्नल अस्ल मअल फ़र्अ लमा इत्तहद फिल इल्लत वजब इत्तिहादुहुमा फिल हुक्म, छो त असुल जेको आहे इहो फ़राअ सां गॾु जॾहिं मुत्तहिद थियो आहे, जॾहिं हिकु ई थियो आहे इल्लत में, त वाजिब आहे उन्हनि ॿिन्ही जो मुत्तहिद हुजणु हुकुम में बि। व इन इफ्तरक़ा फी गैर हाज़िहिल इल्लत, ऐं जेकॾहिं फ़र्क़ु बयानु कयो वञे उन्हनि ॿिन्ही में, जेकॾहिं फ़र्क़ु बयानु कयो वञे, यानी असुल में ऐं फ़राअ में जेकॾहिं फ़र्क़ु बयानु कयो वञे, फी गैर हाज़िहिल इल्लत, इन इल्लत जे गैर हुजण में। तवजह सां ॿुधो, पहिरियों जेको क़िस्म आहे क़ियास जो, उन जो हुकुम ॿुधाई त जेको हुकुम असुल जो हूंदो उहो ई हुकुम फ़राअ ते लॻायो वेंदो, हुकुम बातिल फ़राअ जे मथां न कयो वेंदो। उन ॿिन्ही में जेकॾहिं केरु फ़र्क़ु बयानु करे तॾहिं बि उन जो फ़र्क़ु क़ाबिल क़बूल, बयानु करणु क़ाबिल क़बूल न हूंदो। मिसाल जीअं असां पोइ पढ़ी आयासीं न, त छोकिरे वारो साॻियो ई हुकुम धीउ ते बि लॻाए पियो वञे, पीउ जी निकाह जे हक़ हुजण जो। इल्लत साॻी पई मिले, जेका इल्लत पुट में मिले पई उहा इल्लत
धीउ में मिले पई। पुट बि सगीर आहे त धीउ बि सगीरा आहे। त पुट ते बि पीउ खे निकाह कराइण जो ऐं तसरुफ़िल माल जो ऐं तसरुफ़िल नफ्स जो हक़ हासिल हुयो, त धीउ में बि तसरुफ़िल माल जो ऐं तसरुफ़िल नफ्स जो हक़ हासिल छाजे करे जो इन्हनि ॿिन्हिनि में इहे बेअन ई उहे शयूं आहिनि। साॻियो ई उन्हनि ॿिन्हिनि में हुकुम आहे, साॻी उन्हनि ॿिन्हिनि में इल्लत आहे। हाणे जेकॾहिं केरु फ़र्क़ु बयानु करे, फ़र्क़ु बयानु मसइले जे करे चइबो आहे हो पुट आहे हीअ धीउ आहे, सो उनजे करे इहो हुकुम मुतादी न थियणु घुरिजे, त इन फ़र्क़ जो को बि एतिबार न कयो वेंदो, छो त इल्लत सबबु साॻियो ई आहे। सो उनजे धीउ पुट हुजण जे फ़र्क़ जो को बि एतिबार कयो न वेंदो, महल जे फ़र्क़ जो को बि एतिबार कयो न वेंदो। जेकॾहिं महल मुख़्तलिफ़ आहे त भले हुजे, पर इल्लत साॻी मिले थी त हुकुम बि साॻियो ई लॻाए वेंदो। इस्तिहाद फिन नौ वारे क़िस्म में सम्झ में ॻाल्हाई। हुकुमुल क़ियास सानी ऐं ॿिए क़ियास जो हुकुम, ॿियो क़िस्म पढ़ियोसीं न असां क़ियास जो, जंहिंमें जे नौ हिकु न हुजे पर इत्तिहाद फिल जिन्स, उन ॿिन्ही जी जिन्स हिकु हुजे, यानी मुज़ाफ ॿिन्ही जो हिकु हुजे पर मुज़ाफ इलैहि ॿिन्ही जो मुख़्तलिफ़ हुजे। अगरि अहिड़ो को क़ियास आहे त उन जो कहिड़ो हुकुम आहे उहो बयानु करे थो। फसादुहु बिमुमानिअत तजनीस, फासिद थी वेंदो उहो, फासिद थी वञण उन्हीअ जो बिमुमानिअत तजनीस, जिन्स जे मनअ करण सां, वल फ़र्क़ ख़ासि ऐं ख़ासि फ़र्क़ु बयानु करण सां। उहो कहिड़ो आहे फ़र्क़ु ख़ासि आहे, वहुव बयान, उहो अहिड़ो बयानु करणु अन तासीर सिगर फी विलायत तसर्रुफ़ फिल माल, हीउ जेको असर आहे सिगर नंढे हुजण जो, फी विलायत तसर्रुफ़, तसर्रुफ़ जे हक़ में, तसर्रुफ़ करणु फिल माल, माल में, इहो जेको विलायत, इहो जेको हक़ आहे, फ़ौक़ इहो मथे आहे, तासीर हू फी विलायत तसर्रुफ़ नफ्स, तसर्रुफ़ नफ्स वारी विलायत जे असर में। अगरि इहो केरु फ़र्क़ु बयानु करे त उनजे फ़र्क़ खे क़ाबिल क़बूल सम्झियो वेंदो। इहा ॻाल्हि सम्झ में आई, तवजह सां हिन मुंहिंजो। इहो जेको ॿियो क़िस्म आहे न, जंहिंमें मुज़ाफ इलैहि मुख़्तलिफ़ हूंदो आहे, मुज़ाफ साॻियो ई हूंदो आहे, जंहिंमें जे नौ मुख़्तलिफ़ हूंदो आहे पर इत्तिहाद फिल जिन्स हूंदो आहे। अगरि उन में जे केरु अहिड़ो फ़र्क़ु बयानु थो करे जेको फ़र्क़ु ख़ासि आहे, त उनजे फ़र्क़ जो एतिबार कयो वेंदो, जेको जिन्स में फ़र्क़ु बयानु करे थो। मिसाल कीअं, अगरि जेकॾहिं केरु शख़्स इहो फ़र्क़ु बयानु करे त पीउ खे शरीयत माल में तसरुफ़ जो हक़ु ॾिनो आहे, ॾिनो अथई न, इहा त ॻाल्हि ठीकु आहे, इन्हनि जी ज़रूरत बि ज़्यादा आहे, छो त हाणे नंढड़ो ॿारु आहे, उहो नाबालिग़ आहे, उन वटि एतिरो माल आहे, सो उनजे करे जेकॾहिं उहो माल ख़र्चु करणु चाहींदो त माण्हू उनखे घणो फुरे वेंदा। ऐं नंढड़े ॿार खे ज़रूरत आहे, कीअं ज़रूरत आहे त उनखे कपिड़ा वठणा, उनखे खाधो खुराक जी ज़रूरत आहे, ऐं उनखे ॿियो जेको ज़रूरियात ज़िंदगी रोज़ाना जो सामान वग़ैरह वठिणो आहे, राशन पाणी ॿियो वठिणो, हे जेको सामान वठिणो आहे, उन में ॿार खे ज़रूरत तमामु ज़्यादा आहे। सो उन जे करे पीउ खे हक़ु ॾिनो वियो आहे त उहो तसरुफ़िल माल करे, पर तसरुफ़िल नफ्स जो एतिरी ज़रूरत नाहे। छो नाहे? उन जे करे त उहो जेको ॿारु, छोकिरो या छोकिरी, उहे अञा नाबालिग़ आहिनि, उन्हनि में शहवत न आहे, सो उन्हनि खे निकाह जी ज़रूरत आहे न आहे न, उन्हनि खे निकाह जी ज़रूरत। सो इहो जेको तसरुफ़िल नफ्स आहे, इन जी एतिरी ज़रूरत पेश न थी अचे, सो इहो हुकुम माल वारो हुकुम तसरुफ़िल नफ्स जे तरफ़ मुतदी न कयो वञे। इहो फ़र्क़ु ख़ासि थियो न, ऐं इहो मुज़ाफ इलैहि में फ़र्क़ु थियो। तसरुफ़ फिल माल ऐं तसरुफ़ फिल नफ्स, ठीकु आहे, माल में ऐं नफ्स में फ़र्क़ु आहे। त माल जी ज़रूरियात उन नंढड़े ॿार खे पेश अचनि थियूं, पर नफ्स में तसरुफ़ जी ज़रूरियात ॿार खे पेश न थियूं अचनि, उहो अञा नाबालिग़ आहे, हुन में अञा शहवत ई न आहे, त हुनखे निकाह जी ज़रूरत ई न आहे। तो उन जे करे निकाह कराइण जो हक़ जेकॾहिं उन तरफ़ मुंतक़िल न कयो वञे त इन में को हर्ज न आहे। अहिड़ो अगरि को फ़र्क़ु बयानु थो कयो वञे जिन्स में, त जिन्स मुख़्तलिफ़ थियो न, हुते माल हुयो, हुते जान आहे,
ऐं इतिहाद जेको ॿियो जेको क़िस्म आहे क़यास जो उन में इतिहाद जिन्स हूंदो आहे ऐं जिन्स में जॾहिं फ़र्क़ु बयानु कयो वियो त हाणे जिन्स में इतिहाद न रहियो सो इहो जेको ॿियो क़यास थींदो उहो क़यास फासिद थी वेंदो। ठीकु आहे, सम्झ में आयो? बिस्मिल्लाह।